जंहिं मसइले ते आउं ॻाल्हाइणु चाहियां थो उहो कारोबारी मसइलो आहे। आउं ॻाल्हाइणु चाहींदो पंहिंजा जेके दुकानदारीअ में कस्टमर आहिनि, त आउं चवणु इहो थो चाहियां त जेके कस्टमर आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। जेॾी महिल तव्हां गौर कंदा हो त हिकिड़ा अहिड़ा कस्टमर आहिनि जिन मां तव्हीं फ़ाइदो हासिलु करियो था, ऐं ॿिया अहिड़ा कस्टमर आहिनि जेके तव्हांखे नुक़सानु ॾियनि था। ऐं जेॾी महिल तव्हीं उन्हनि ते गौर कंदा हो त जेके कस्टमर आहिनि जेके नुक़सानु ॾींदा ऐं माना उहे तव्हांखे तंग बि उहे ई कंदा पिया, ऐं तव्हांखे मजबूर बि उहे बि कंदा जिन मां तव्हीं कमाए बि कोन पिया ऐं आख़िर में उहे नुक़सानु ॾींदा। इन्हनि जी सुञाणप जी निशानी आहे त जेको कस्टमर तव्हांखे फ़ाइदो ॾींदो उहो कैश जो कस्टमर हूंदो त 5 रुपया कमायो, 10 रुपया कमायो, 15 रुपया कमायो, पर तव्हांखे उहे मिलंदा। ॿियो कस्टमर जेको आहे उहो ओधर वारो हूंदो आहे, उहो तव्हांखे रेट में बि मारींदो, चवंदो फलाणी जॻह ते हेतिरे जॻह थी मिले, हीअं थी मिले, हूअं थी मिले, ऐं आख़िर में तव्हांजा पैसा बि खाई वेंदो। पोइ 6 महीननि में खाए या साल में खाए या 2 सालनि में खाए, पर आख़िर में तव्हीं हिसाबु कंदव त जेको तव्हां कमायो आहे हिन मां, तव्हीं जेकॾहिं अंदाज़ो कंदव त हिन मां मूं केतिरो कमायो, उन खां वधीक हू तव्हांजा पैसा खाई वेंदो। त आउं इहो थो चवणु चाहियां त तव्हीं जेॾी महिल गौर कंदा हो अहिड़नि कस्टमरनि ते, त हिन क़िस्म जो जेको ॿियो नंबर कस्टमर आहे उन ते तव्हीं गौर करियो ऐं उन खां बचो, त तव्हां कारोबार करे सघो था ऐं तव्हां पंहिंजनि बच्चनि जी रोज़ी करे सघो था। ऐं ॿी सूरत में तव्हां वॾो नुक़सानु खणंदा ऐं तव्हांखे परेशानी ॾाढी थींदी, छो त जेके मार्केट में कंपनीअ वारा माल उछलाईंदा ऐं ॾींदा उधर ते उहे त वठी वेंदा, पर तव्हांखे पैसा कोन मिलंदा, जीअं मूंखे कोन मिलिया आहिनि। महिरबानी।